आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं मुर्शिद या उस्ताद या बोतार जे लाइ कंहिं बि मजलिस में उन जे एतिराम में उथणु कीअं आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे त कोई बि जेकॾहिं अगरि मुर्शिद आहे, उस्ताद आहे, बोतार आहे, क़ौम जो सरदार आहे, मजलिस में आयो आहे ऐं ईअं ई जेकॾहिं बंदा एतिरामनि उथी बीठा आहिनि, यानी उन मुर्शिद ऐं अहिड़ी तरह सरदार बोतार हुकुम न कयो आहे। ॾिसो बाज़ औक़ात हुकुम थींदो आहे त अड़े बदबख़्तो भेणा, ज़ालिम भेणा, ही मां आयो आहियां तव्हांजो मुर्शिद, तव्हां वेठा आहियो खट ते, उथी बीहो। त इहो जेको मुर्शिद उथारे न ऐं मुर्शिद ख़ुशि थिए त हे ॾिसो यार कहिड़ा मुंहिंजा ख़ानदानी क़िस्म जा मुरीद आहिनि, मां चवंदो मुंहिंजे लाइ उथी त बीहनि। त यादि रहणु खपे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको बंदो इन शइ खे पसंदि करे त मां कंहिं बि मजलिस जे अंदरि एंट्री कयां ऐं माण्हू मुंहिंजे ताज़ीम में ईअं उथी बीठा हुजनि, मुंहिंजे लाइ उथी करे बीठा हुजनि, पोइ चाहे उहो मुर्शिद हुजे, उस्ताद हुजे, मुफ़्ती हुजे, आलिम हुजे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन शइ खे पसंदि करे थो त मां जंहिं बि मजलिस में वञा, कंहिं बि माहौल जे अंदरि वञा ऐं मुंहिंजे लाइ इहे बंदा ताज़ीम में उथी बीहनि। अलाह जे नबी फरमायो इन खे खपे त इहो पंहिंजी जॻह जनम वञी करे बणाई। काफ़ी असांजा मुर्शिद बि ख़ुशि थींदा आहिनि, वाह वाह माशाअल्लाह, हे हज़ार मुंहिंजा मुरीद उथी था बीहनि मुंहिंजे लाइ। मुरीद वरी ज़ालिम वेहंदा बि न आहिनि, अड़े वेहो भला, बाद में त वेहो न, बाद में बि बीठा आहिनि। बोतार आयो आहे साईं, बोतार लाइ बीठा आहिनि साईं, अधु कलाक बीठा आहिनि, अधु कलाक बोतार लाइ बीठा आहिनि। उस्ताद आहे, एतिरामनि, इहे सभु बंदा जेको आहे क़ौम जे एतबार सां ताज़ीम वारा आहिनि। मुर्शिद बि ताज़ीम वारो आहे, एतिराम उनजो कयो वेंदो, बोतार जो बि बाज़ औक़ात एतिराम कयो वेंदो, क़ौम जो सरदार आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि बोतार ऐं मुर्शिद हुकुम कंदा, असां जंहिं टाइम चऊं तव्हां उथी करे बीहो, त पोइ इहो मुर्शिद खे खपे ऐं बोतार खे खपे त नबी जे इन फरमान जे तरफ़ थोरो ध्यानु कनि त उहो बंदो जनम में पंहिंजी जॻह ठिकानो करे। बाक़ी मुर्शिद खे कंहिं क़िस्म जो कोई बि परवाह न आहे। मुर्शिद चवे त यार हे खामखा उथंदा, बंदा पाण जेकॾहिं उथंदा पोइ कंहिं क़िस्म जो कोई उनजे मथां लेबल न ईंदो। ॾिसो बाज़ औक़ात वॾा के आलिम ईंदा आहिनि त उहे आलिम बिल्कुलु ईअं चवंदा आहिनि त यार असां हिन खे चऊं ई नथा हे बंदा उथनि, पर ख़ुदि ब ख़ुदि जेकॾहिं पब्लिक उथी बीहे त पोइ उन आलिम जे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि लेबल न ईंदो। छाजे करे आलिम चाहे नथो, मुर्शिद इहो चाहे नथो ऐं पब्लिक पाण जेको आहे मोहबत में उथी थी बीहे त पोइ लेबल कंहिं क़िस्म जो कोई न ईंदो। बाक़ी हिकिड़े बंदे जे दिलि में ख़्यालु इहो हुजे, मुर्शिद जे दिलि में इहो ख़्यालु हुजे त हे बंदा सभु उथी बीहनि मुंहिंजे लाइ, हे बोतार चवे त सभु मुंहिंजे लाइ ताज़ीम में उथी बीठा हुजनि, त सर हे वॾो ख़तरनाक अमल आहे। इन खां जेको आहे तमामु मुस्लमान मुर्शिद, बोतार ऐं मीर, पीर, हे सभु जेको आहे बचण जी कोशिशि कनि। इन जे बारे में साफ़ हदीस आई आहे त इहो बंदो वञी करे जहन्नम में पंहिंजी जॻह बनाए। अल्लाह ताला पंहिंजे अमान में रखे। साईं असांजे इलाइक़े में अगरि फोतगी थींदी आहे त उनखे दफ़न करण खां बाद में तक़रीबन माण्हू 2-3 कलाक उन क़बर जे मथां वेहंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? अच्छा, यादि रहणु खपे त बंदो जेकॾहिं मरी वियो आहे, इंतकाल करे वियो आहे या अहिड़ी तरह ॿिए कंहिं वाक़े सां उनखे मौत आयो आहे, त पोइ उनखे दफ़न करण खां बाद में कोई बि इलाइक़े में अगरि बंदो, कोई बि उनजा रिश्तेदार 2 घंटा या 3 घंटा क़बर जे मथां वेहंदा, ऐं मुस्तहब अमल आहे। इहो छा आहे? इहो मुस्तहब अमल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे रिश्तेदारनि मां, आम हदीस आहे, कोई बि अगरि बंदो इंतकाल करे वञे त उनखे दफ़न करण खां बाद में एतिरो टाइम उन क़बर जे मथां वेहंदा कयो, एतिरो टाइम उन क़बर वारे जे मथां वेहंदा कयो जेतिरे टाइम में उठ खे ज़िबह करे उन गोश्त खे तक़सीम कयो वेंदो आहे। इहो कहिड़े एतबार सां? इहो इन एतबार सां तव्हां उते वेही करे उनजे लाइ दुआ इस्तग़फ़ार कयो। छाजे करे? क़बर में लथो आहे, इन जो इब्तिदा वारो मरहलो आहे, ताकी हे पंहिंजा सुवाल जवाब ॾेई सघे। त एतिरो टाइम क़बर जे मथां, मसलन तौरु अबो मरी वियो आहे, घरवारी इंतकाल करे वई आहे, माउ इंतकाल करे वई आहे, त पोइ नौजवाननि जे लाइ बहितर आहे, मुस्तहब अमल आहे त पोइ अबे जे क़बर ते 2-3 घंटा तक़रीबन उठ खे ज़िबह करे उनजो गोश्त तक़सीम करण में 2.5-3 घंटा लॻी वेंदा आहिनि। 2-2.5 घंटा क़बर जी सिरांदी खां वेहणु हे मुस्तहब अमल आहे। वेहण में छा करिणो आहे? दुआ इस्तग़फ़ार करणी आहे, या अल्लाह हिन जे लाइ क़बर में आसानी मामिलो था फरमा, उनजे लाइ इस्तग़फ़ार करणु, उनजे लाइ क़ुर जो कुझु हिसो पढ़णु, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। बाज़ औक़ात साहबा बि इहो अमल कयो आहे, साहबा बि अमल कयो आहे। साईं हिकु सुवालु तमामु घणो पुछियो वेंदो आहे त जन्नत में मर्दनि खे 72 हुरूं मिलंदियूं, त पोइ जन्नत में औरतुनि खे छा मिलंदो? इन सवाल जो जवाबु लाज़िमी ॾींदा। अच्छा, हे जेको सुवालु आहे त इहो सुवालु कंहिं मुस्लमान न कयो आहे, बल्कि इहो इंडिया जे अंदरि मशहूरु सुवालु हुयो।
इंडिया जे अंदरि हिंदुनि इन सुवाल खे ज़्यादा जेको उभारियो त हे मुस्लमान चवंदा मर्दनि खे जेको 72 हुरूं मिलंदियूं, 72 हुरूं मिलंदियूं, त पोइ उहो फौरी तौर इस्लाम जे मथां रिएक्शन करण जे लाइ उनजो त पोइ औरतुनि खे छा मिलंदो, औरतुनि खे छा मिलंदो, यानी उनजो मतिलबु चवण जो इहो हो त जेकॾहिं मर्दनि खे 72 हुरूं मिलनि थियूं त औरतुनि खे बि कम से कम 72 मर्द त मिलनि न। त यादि रहणु खपे त इहा ॻाल्हि हया ऐं शर्म खां बि ख़िलाफ़ु आहे। इस्लाम हिकु उहो मज़हबु आहे जेको हमेशह हया ऐं ग़ैरत सेखारींदो आहे। इस्लाम इन शइ जी इजाज़त ॾिनी त हिकु मर्द 4 औरतूं खणी सघे थो। अच्छा, खणण मां मुराद त खणी भॼी न वञे, खणण मां मुराद निकाह में आणे सघे थो। हिकु मर्द 4 औरतुनि सां निकाह करे सघे थो, इहा ॻाल्हि हया में आहे। इस्लाम इन शइ खे बयानु न कयो त हिकिड़ी औरत 4 मर्द खणी सघे थी, 4 मर्दनि सां निकाह करे सघे थी हिकिड़ी टेम जे अंदरि। हे हया, तहज़ीब ऐं बेहई वारो इहो मामिलो थींदो जेकॾहिं हिकिड़ी औरत 4 मर्दनि सां हिकु ई टेम ते जेको निकाह करे, पोइ ज़्यादा नुक़सान ईंदा। ॾिसो, अल्लाह ताला शरीयत मोकिली आहे न त मुंहिंजो अकुलु नॉर्मल आहे, दुनिया जे तमामु इंसान जो अकुलु नॉर्मल आहे। जीअं अल्लाह ताला शरीयत मोकिली आहे उनजो इल्मु कामिल आहे। अल्लाह ताला हुकुम ॾिनो त हिकिड़ो मर्द 4 औरतुनि सां निकाह करे, औरत खे कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे त हिकु ई टेम जे अंदरि उहा 2 सां निकाह करे, 3 सां निकाह करे, 4 सां निकाह करे। इहा ॻाल्हि हया जे ख़िलाफ़ु आहे। बिलफर जेकॾहिं अगरि इन क़ाइदे कुले खे एड कयो बि सही, फ़साद थींदो। शरीयत मना कई आहे, पर मां चवंदो जेकॾहिं कोई बि बंदो इन क़ानून खे जोड़े बि सही न, यानी हराम ऐं गुनाह वारो कमु आहे, त पोइ फ़साद थींदो। हिकिड़ी औरत खे 4 जेकॾहिं मुड़ुस हुजनि, हिकिड़ी राति में जेकॾहिं उहो मुड़ुस चए त मुंहिंजे तरफ़ जेको आहे मां तोसां सोबत कंदुमि, उहो चए मां सोबत कंदुमि मां, त पोइ क़त्ल गारत थींदो, फ़साद थींदो, फ़साद। ऐं हक़ीर खां हक़ीर इहा ॻाल्हि यकीन कयो, ॾिसो इंसान जे नेचुरल में पियल आहे। इस्लाम खे छॾे ॾियो, इस्लाम मज़हब मुस्लमान इन ॻाल्हि खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि। उहो जंहिं मुस्लमान खे मां चवंदो नमाज़ जी हिकिड़ी सूरत फाते बि नथी अचे न, उन मुस्लमान खे इहा कम से कम तहज़ीब ऐं हया हूंदो त हिकिड़ी औरत या 2 मुड़ुस केतिरो बि मां जाइलायां पर बर्दाश्त न आहे। ऐं दुनिया जे अंदरि जेकी ॿिया मज़हब आहिनि जंहिंमें बाज़ यहूदी, बाज़ ईसाई, बाज़ हिंदू, उन्हनि वटि बि इहो शरीफ़ाणो कमु न आहे। बाज़ हिंदुनि वटि बि त उहे बि चवंदा बिल्कुलु असां इहा बर्दाश्त न कंदासीं त असांजी हिकु औरत हुजे ऐं उन सां गॾु ॿियो बि को मुड़ुस हुजे, यानी ॿिया बेहया को थी सघंदा। पर बाज़ मां हिंदुनि जी थो ॻाल्हि कयां, हे इंसान जे नेचुरल जे अंदरि अल्लाह ताला हिकिड़ी शइ रखी छॾी आहे। मज़हब पंहिंजी जॻह ते आहे, पर हिकिड़ी इंसान जी तबियत में काफ़ी इंसान जेको बर्दाश्त न करे सघंदा आहिनि। त ॻाल्हि हली त 72 हुरूं जन्नत में मर्दनि खे मिलंदियूं, त औरतुनि खे छा मिलंदो? सर, औरतुनि खे जन्नत में औरतूं वयूं, जन्नत में तव्हांखे यादि रहणु खपे, जन्नत में वॾे में वॾो इनाम औरतुनि जे लाइ ऐं मर्दनि जे लाइ ॿुधाइणो छा आहे? वॾे में वॾो इनाम इहो आहे अल्लाह जी रज़ा। हे वॾे में वॾो इनाम आहे। अल्लाह जी रज़ा जेकी आहे न, इनखे मामूली बंदो सम्झे ई न त सर औरत खे अल्लाह ताला जी रज़ा मिलंदी या औरत जन्नत में दाख़िल थींदी। हे वॾे में वॾो इनाम। अल्लाह ताला कंहिं सां राज़ी न आहे न त सर उहो जन्नत में न वेंदो। औरत जन्नत में वेंदी अल्लाह ताला जी रज़ा सां, अल्लाह ताला राज़ी थियो आहे पोइ जन्नत में वेंदी। जन्नत में बाक़ी एंट्री जो कई, हाणे बेशुमार डिटेल हदीसुनि में काफ़ी जेको आहे फ़ज़ाइल औरतुनि जे बारे में आया, त औरतुनि खे अल्लाह ताला जन्नत में छा ॾींदो? जन्नत में औरतुनि खे अल्लाह ताला छा ॾींदो? अल्लाह ताला फ़रमायो हर उहा असां तव्हांखे चैन ऐं सुकून वारी शइ ॾेई छॾींदासीं, हर शइ। ॾिसो, दुनिया जे अंदरि औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे नेक हुजे, अल्लाह ताला जन्नत में नेक बणाए छॾींदो। दुनिया में हर हिकु औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजो मुड़ुसु ॿिए कंहिं औरत जी तरफ़ ॾिसे न, हाँ, ॿिए जी तरफ़ ॾिसे न, त जन्नत में सेम इन ई औरत खे ज़्यादा फोकस कंदो। दुनिया में औरत जे दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि हूंदी आहे त मुंहिंजो हुस्न जेको आहे कमाल दर्जे जो हुजे। अल्लाह ताला फ़रमाए जन्नत में तूं एंट्री कर, तुंहिंजो हुस्न कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे यानी क्रीम ऐं पाउडर जी ज़रूरत पवंदी न। अल्लाह ताला अहिड़ी हिकिड़ी नूर जी तजली ॾेई छॾींदो, तव्हांजो चहिरो रोशन ई रोशन हूंदो। औरत खे दुनिया में लिबास जी वॾो शौक़ु हूंदो आहे त बहितरीनु लिबास हुजे। अल्लाह ताला फ़रमाए तव्हां ईमान वारूं औरतूं जन्नत में दाख़िल थियो, ईमान वारूं औरतूं जन्नत में दाख़िल थियो, ॾिसो त मां रब तव्हांखे कहिड़ो लिबास थो पारायां, कहिड़ो मां तव्हांखे लिबास थो पारायां। त सर, दुनिया जे अंदरि टेंशन औलाद जो औरत खे, दुनिया जे अंदरि हुस्न जेको आहे वॾो टाइम न हलंदो आहे, इहो टेंशन। दुनिया जे अंदरि पोड़ो पची वेंदी आहे औरतुनि खे,
दुनिया के अंदर हर परेशानी औरत के, इहा औरत जन्नत में जीवन दाख़िल थी, ॿारनि जो टेंशन कंहिं क़िस्म जो कोई न, बीमारी जो टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न। हाँ, जवानी वञण जो औरतुनि खे ख़ौफ़ हूंदो आहे त जवानी वई त पोइ हुसन असांजो कहिड़ो बदसूरत थी पवंदो, त अल्लाह ताला फरमाए हमेशह जेको आहे तव्हांखे जवानी मिलंदी। त ॾिसो कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो अल्लाह ताला कंहिंखे का फज़ीलत ॾिए त उन ते मथां रीस न कबी आहे। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजो फज़ुल आहे, जेकॾहिं मर्दनि खे ॿार हुरून ॾियां थो न, त मां अल्लाह सां केरु यार सुवाल जवाबु कंदो, अल्लाह सां कोई सुवाल जवाबु कंदो जन्नत में, या अल्लाह मर्दनि खे ॿार हुरून छो, का औरत सुवाल कंदी? हे अल्लाह ताला जो फज़ुल आहे। अल्लाह ताला कंहिंखे कोई बि जन्नत में मक़ाम ॾेई सघे थो। ॾिसो जन्नत में तबक़ात आहिनि, नबियुनि जो मक़ाम जन्नत में अलॻि आहे, नबियुनि जी जन्नत ई अलॻि आहे, शहीदनि जी जन्नत ई अलॻि आहे। हाँ, सहाबा जो मक़ाम ई जन्नत में पहुंचो आहे, ताबईन जो जन्नत में मक़ाम ई पहुंचो आहे, आलमनि जो जन्नत में मक़ाम ई पहुंचो आहे, नमाज़ी जो जन्नत में मक़ाम ई पहुंचो आहे। इहे सभु तबक़ात आहिनि। पोइ अल्लाह ताला जंहिंजे मथां जेतिरो फज़ुल चाहींदो आहे उनखे अल्लाह ताला जन्नत में ओतिरो मक़ाम ॾींदो आहे। त हे सवाल जेको आहे हे बेफ़ुज़ूल सवाल आहे, जीअं गैर मुस्लिम कयो की मुस्लमान न कयो आहे। साईं कारा कपिड़ा पाइण कीअं आहिनि? बाज़ माण्हू चवंदा कारा कपिड़ा पाइण हराम आहिनि। कारा कपिड़ा पाइण जाइज़ आहिनि, कारा कपिड़ा पाइण हराम न आहिनि बल्कि जाइज़ आहिनि। मुहर्रम जे ॾींहंनि जे अंदरि कारा कपिड़ा न पाईंदा कयो। पुछा कंदा छाजे का साईं? हूअं सॼो साल हिलाल जाइज़, मुहर्रम में छॾे कनि। मुहर्रम इन करे न, मुहर्रम में हिकु ख़ासि टोले सां मुशाबे थिए थी। जंहिं टोले जो अक़ीदो असांजे अक़ीदे खां वॾो ख़िलाफ़ु आहे, कहिड़ी बेस तां? त उहे अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी ताला अनो, अहिड़ी तरह उस्मान रज़ी ताला अनो जे साहबियत या मुनकिर आहिनि। ऐं अबू बकर अहिड़ो हिकु साहबी आहे, नबी जे तमामु साहबा मां अहिड़ो साहबी आहे जंहिंजो ईमान ठोस क़ुरान मां साबित आहे। पूरो मुकमल जेको ईमान आहे न अबू बकर सिद्दीक़ जो क़ुरान मां साबित आहे। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना, नबी गार में गॾु मौजूदु हुया। अबू बकर सिद्दीक़ फरमायो या रसूल अल्लाह, ख़ौफ़ थिए थो त दुश्मन अची करे हमिलो न कनि। त पोइ अल्लाह ताला फरमायो, नबी फरमायो ए अबू बकर सिद्दीक़, हालांकि नबी फरमायो पंहिंजे दोस्त खे, नबी फरमायो पंहिंजे दोस्त खे त कंहिं क़िस्म जो कोई गम न कर, असां सां अल्लाह गॾु आहे। जंहिंखे अल्लाह नबी जो दोस्त चवे त उनजो ईमान किथां साबित आहे? उनजो ईमान क़ुरान खां साबित आहे। अबू बकर सिद्दीक़ खे मञे ई नथो, उमर रज़ी ताला अन्हु खे मञे ई नथो, उस्मान रज़ी ताला अन्हु खे मञे ई नथो। त कारा कपिड़ा जाइज़ आहिनि पाइण, कारा कपिड़ा जाइज़ आहिनि। मुहर्रमुल हराम में न पायो, इन एतबार सां न पायो त उन बंदनि सां मुशाबे थिए थी। जेके साहबी, जंहिं साहबिन असां वटि ईमान पहुचायो इब्तिदा में पहुचायो, ऐं जंहिं साहबी जो ईमान डायरेक्ट क़ुरान खां साबित आहे, वाहिद हे साहबी अबू बकर सिद्दीक़ आहे जंहिंजो ईमान क़ुरान खां साबित आहे। त तूं क़ुरान खे कीअं थो मञी? थोरो असांखे बि सम्झायो। नेठ तूं चवंदो हिन किताब जे मथां मुंहिंजो ईमान आहे, त इन किताब में त लिखियलु आहे त नबी सां गॾु जेको गार में आहे उहो नबी जो दोस्त आहे। कंहिं फरमायो आहे? कंहिं फरमायो आहे? अल्लाह ताला फरमायो आहे। अल्लाह जो इल्मु कामिल इल्मु आहे। अल्लाह जो किताब उन टाइम ताईं मौजूदु न हुयो, अल्लाह जो किताब क़यामत ताईं मौजूदु आहे। साईं जनाबती हालत में खाइण पीअण छा हराम आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। जनाबती हालत में घरवारी सां सोबत कई आहे, घरवारी सां सुतायो त पोइ तड़पइजी वियो आहे, मानी तयारु थी वई आहे, मानी तयारु थी वई आहे, खीरु हेॾां पियो आहे, हेॾां चांहि पई आहे, तड़ जी हालत में इनखे खाऊं न खाऊं, खाइण उनखे हलाल आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। सिर्फ़ु जनाबत तव्हांजे गुसुल यानी जिस्म सां अटे जा, तव्हां विञंदो त तव्हां इबादत जे एतबार सां पाक थी वेंदो। बाक़ी मुस्लमान हमेशह पाक ई रहंदो आहे। पंहिंजे हथनि खे धोई करे वुज़ू करे जनाबती हालत में जेकॾहिं अगरि मानी खाइणी पए खाओ, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। जनाबती हालत में जेकॾहिं अगरि आराम करण जी ज़रूरत पइजी वई आहे, राति जो यार हिन टाइम घरवारी सां सोबत कईसीं पर हाणे हिन टाइम काॾा मां गुसुल कयां, त इस्लाम ॿुधाए भले सुम्ही बि सघूं था, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन आहे। पर यादि रहे त फजर नमाज़ खां पहिरियां गुसुल करिणो आहे। ईअं न त सॼो ॾींहुं जेको आहे तड़ सां ॿाहिरि जेको आहे चकर लॻायो, तड़ सां जेको आहे कारोबार में वञो, तड़ सां जेको आहे मार्केट में ख़रीद फ़रोख़्त कंदा वठो, त हे नामुनासिब ऐं ग़लति अमल आहे। इन जा ग़लति जेको रिएक्शन पवंदा आहिनि, ग़लति असर पवंदा आहिनि। त ख़ैर जेको आहे न, ख़ैर बंदो जेतिरो जनाबत में रहंदो ऐं पलीती में रहंदो त ओतिरो जेको आहे बंदे खां ख़ैर जेको आहे खयो वेंदो आहे, ओतिरी जेको आहे भलाई बंदे खां खयूं वेंदी आहे। त जेतिरो जल्दी थी सघे, जेतिरो जल्दी
थी सघे त बंदो जेको आहे गुसुल करण जी कोशिशि करे। साईं फ़र्ज़ नमाज़ खां पोइ फ़र्ज़ नमाज़ जे सलाम फिराइण खां पोइ अक्सर माण्हू पंहिंजो हथु मथे ते रखे करे आयतुल कुर्सी पढ़ंदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? अच्छा, फ़र्ज़ हर नमाज़ खां बाद में रिवायत में इहो त आयो आहे त हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़णु मुस्तहब अमल आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ीलत बयानु कई। अल्लाह जे नबी फरमाया जेको बंदो हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ंदो जन्नत में वञण जे लाइ सिर्फ़ु एतिरी देरि आहे, इहो बंदो इंतकाल करे ऐं जन्नत में हलियो वञे। हर नमाज़ खां बाद में, पोइ चाहे उहा नफ़ली नमाज़ आहे, सुनत नमाज़ आहे, फ़र्ज़ नमाज़ आहे, त हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सिर्फ़ु एतिरी देरि आहे त इहो बंदो इंतकाल करे ऐं सिधो जेको आहे जन्नत में हलियो वञे। बाक़ी आयतुल कुर्सी जे लाइ हथु मथे ते रखणु इहा कंहिं हदीस खां साबित न आहे, कंहिं हदीस खां साबित न आहे। बाक़ी कंहिं बुज़ुर्ग जो कौल हुजे त मथे में सूर आयतुल कुर्सी पढ़ण जे लाइ हथु रखणु, त पोइ त ठीकु आहे। हदीस मां हिकिड़ो हुकुम हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे हुकुम हदीस खां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ईंदो आहे, अहिड़ो हुकुम को बि न आहे। बाक़ी कंहिं बुज़ुर्ग जो या अहिड़ी तरह कंहिं मौलवी जो पंहिंजो ख़्यालु थी सघे थो। साईं ज़ोर जी नमाज़ जूं पहिरियों 4 रकायतूं जेकॾहिं निकिरी वञनि त पोइ फ़र्ज़ खां बाद में कीअं पढ़णु खपनि? अच्छा, ज़ोर जी जेकॾहिं 4 रकायतूं फ़र्ज़ कंहिं बि मुस्लमान खां निकिरी थी वञनि त उहो फ़र्ज़ नमाज़ पढ़े, फ़र्ज़ खां बाद में 2 रकायतूं सुनत पढ़ंदो जेके फ़र्ज़ जे पोयां आहिनि, पोइ 4 रकायतूं सुनत पढ़ंदो जेके पहिरियों निकिरी वियूं आहिनि। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अचे थी? ज़ोर जी 4 रकायतूं कंहिं खां निकितियूं न ज़िंदगी में, सभिनी खां निकितियूं हूंदियूं, त इहे सुनत आहे, सुनत मुअक्किद आहे, इनखे छॾण जी कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे। सुनत मुअक्किदा खे छॾण जी गुंजाइश न आहे, बल्कि उनखे पढ़णो पवंदो। त उहा फ़र्ज़ खां 4 फ़र्ज़नि खां बाद में 2 रकायतूं सुनत पढ़ी करे पोइ 4 रकायतूं सुनत पढ़ंदव। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं हाफ़िज़ ऐं आलिम क़यामत ॾींहुं केतिरा माण्हू सिफ़ारिश करे जनम मां कराए सघे थो? छा हदीस में अहिड़ी का रिवायत मौजूदु आहे? अच्छा, ॻाल्हि हिकिड़ी यादि रहे त हाफ़िज़ जे बारे में अदद जेको आहे ख़ासि थियल आहिनि। त हिकिड़ो बंदो हाफ़िज़ जंहिं हिफ़िज़ कयो, क़ुर खे यादि कयो, उन सां गॾु गॾु इहा बि ॻाल्हि आहे क़ुर जे हलाल खे हलाल सम्झो, क़ुर जे हराम खे हराम सम्झी ऐं उन ते अमल कई त मां हराम शइ खे छॾे थो ॾियां ऐं हलाल खे चुंबड़ां थो। उनजे बारे में हदीस में आयो आहे त इहो क़यामत ॾींहुं अहिड़नि 10 बंदनि जे लाइ सिफ़ारिश कंदो जंहिंजे लाइ जनम वाजिबु थी चुकी आहे। उहो सिफ़ारिश कंदो, या अल्लाह हे असांजा कुझु रिश्तेदार आहिनि या हे कुझु बंदा आहिनि जंहिंजे लाइ जनम वाजिबु थी चुकी आहे, जनम में इहो बंदो वेंदो त उन हाफ़िज़ जे तुफ़िल जीअं क़ुर खे यादि कयो, यादि करण सां गॾोगॾु उनजे हलाल खे हलाल सम्झो, उनजे हराम खे हराम सम्झो ऐं उन हराम खां परे थी वियो, त उनजे बारे में इहो प्रोटोकॉल आहे त क़यामत जे ॾींहुं उहो 10 बंदनि जी सिफ़ारिश कंदो, उनखे जन्नत में वठी वेंदो। बाक़ी उलमा जे लाइ ख़ासि हुकुम आहे, उलमा जे बारे में आलमनि जे लाइ को अदद जेको आहे साफ़ हदीस में न आया आहिनि त हेतिरनि बंदनि खे उनजे लाइ आम हुकुम आहे त उनजी सिफ़ारिश थी सघे थी। अल्लाह जे इल्म आहे त उहो केतिरी सिफ़ारिश कराईंदा। क़यामत ॾींहुं सिफ़ारिश हक़ आहे। बाज़ रिवायतुनि में आयो त जिब्रील अमीन बि सिफ़ारिश कंदो, पैगम्बरनि जी सिफ़ारिश बरहक़ आहे, क़ुर हकीम जी सिफ़ारिश बरहक़ आहे, उलमा जी सिफ़ारिश बि बरहक़ आहे, बाज़ मक़ामात ते शहीदनि जी सिफ़ारिश बि बरहक़ आहे, हाफ़िज़नि जी सिफ़ारिश बि क़यामत ॾींहुं उहो हली वेंदी, पर कंहिंसां? अल्लाह जे अमुर सां थींदी। सर, अल्लाह जे अमुर सां थींदी। त काफ़ी बंदा हूंदा आहिनि न, हिकु असांजो कुझु माइट हुयो, उन ॻाल्हि इहा कई त चई, मां ॿुधो आहे त तव्हां बि आलिम थिया आहियो, महिरबानी करे यार मुंहिंजो नालो त लिखिजांइ। मां कहिड़े एतबार सां नालो लिखियां? चए ॿुधो आहे त इहे आलिम जेको आहे 70 खे जेको आहे जनम मां कराए करे पोइ जन्नत में वठी वेंदा। चए पहिरें नंबर ते नालो मुंहिंजो थो लिख। मां ख़ुदा जा बंदा, मूंखे ख़बर न आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान जे लाइ आसानियूं मामिलो करे, त उहो थोरो सादी तबियत हुयो। उन चयो यार ॿुधो आहे त चए पोइ मां तुंहिंजो, मूंखे घड़ी चए पोइ मां तुंहिंजो माइट आहे न, चए तूं त इहा ॻाल्हि तस्लीम करेंदो न, मां तुंहिंजो माइट, मां तूं माइट आहे, सभु पको माइट आहे मुंहिंजो, पर इन ॻाल्हि ते तूं नमाज़ बि न पढ़े, तूं क़ुर बि न पढ़े ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि ते वेठो हुजे न, पोइ छा थींदो? त काफ़ी बंदनि खे इहो बि ज़हन में हूंदो आहे त असांजा घर में हाफ़िज़ आहे, हे असांजो आलिम आहे, नमाज़ नथा पढ़ूं, बसि इहे असांजी सिफ़ारिश कराईंदा। ग़लति फ़हमी आहे, इहा शैतान जी पटी आहे, शैतान जी।
इहो शैतान तो तव्हांजी खोपड़ी में इहा ॻाल्हि विझे त हे असांजो हाफ़िज़ हे असांजो आलिम छॾाईंदो, त सर उहो छॾाईंदो सही, उहो छॾाईंदो सही अल्लाह ताला जी इजाज़त सां, अल्लाह ताला जे अमुर सां। अल्लाह ताला जंहिंजे बारे में अमुर कंदो, अल्लाह ताला उनजे दिलि जे अंदरि ख़्यालु ॾींदो त फिलाणा फिलाणा बंदा निकिरनि त उहो उनजे तरफ़ इशारो कंदो। त इबादत जेको लाज़िमी करणी खपंदी, इबादत खां कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे मुंहुं असांखे पोइ करण जी ज़रूरत आहे ई न। सही जुमे जी नमाज़ में अगरि जुमे जो ख़ुतबो न ॿुधोसीं, सिर्फ़ु नमाज़ में शरीक थियासीं, त छा जुमे जी नमाज़ जो अजुर मिलंदो या न मिलंदो? अच्छा, हे असांजा काफ़ी साथी जेके बयानु थी वेंदो आहे, आज़ान थी वेंदी आहे, ख़ुतबो मां पढ़ी वेंदो आहियां, पोइ काफ़ी तव्हां भॼंदा ईंदा आहिनि ईअं चुधारी, नालो त कंहिंजो शोर न थींदो, स्पीड में हेॾां ईंदा ऐं हेॾां ईंदा, ख़ुतबो न ॿुधंदा, ख़ुतबो। त जुमे में ख़ुतबो जेको आहे न, ख़ुतबो उहो वाजिबु अमल आहे। जुमे नमाज़ में ख़ुतबो निकिरी वियो जेको अरबी में इमाम उथी करे बीह करे पढ़े थो, त सर जुमे नमाज़ जो अजुर न मिलंदो तव्हांखे। जुमे जे ख़ुतबे में अगरि न वेठासीं, इमाम पढ़े थो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु, साईं पढ़ंदो आहियां न मां आज़ान खां बाद में, इन में जेकॾहिं कोई बि मुस्लमान न वेठो त उहो जुमे जी नमाज़ न पियो पढ़े, सम्झ जुमे जो अजुर उनखे न मिलंदो। हा एतिरो थींदो, आयो आहे नमाज़ से फ़र्ज़ु नमाज़ लही वेंदी बसि। केॾो नुक़सानु कयूं पिया न पियो यार। साईं 2 कलाक बयानु थो करे त केरु वञी करे वेहे, केरु वेहे? मां चवंदो भले बयानु न ॿुधो, भले बयान में शिरकत न कयो, साईं गर्मी ज़्यादा आहे, हे ॻाल्हि हूंदी आहे न, साईं एतिरो बयानु थो करे गर्मी ज़्यादा आहे, अल्लाह जो कसम आहे इहा शैतान को असांखे ख़्यालु ॾिए थो। दुनिया में कहिड़ी वॾी ख़तरनाक गर्मी जे करे असां पथर कुटींदा आहियूं 1000 रुपए जे लाइ, थींदो आहे न थींदो आहे? मज़दूर वञी करे ओसारी कनि था, उन खां पुछा कयो 800 रुपए ते सुबुह सां सिजु उभिरे थो बीहनि था ऐं शाम जो सिजु लहे थो, 800 रुपए लाइ बीठा आहिनि हे इंसानो। ऐं जेकॾहिं मस्जिद जे अंदरि आयासीं त गर्मी थी, नमाज़ पढ़ीसीं, असांखे गर्मी महसूसु थी, त छा थींदो? अल्लाह ताला एतिरो अजुर ॾींदो। दीन जे कंहिं बि कम में मुशक़त अची वई, तकलीफ़ अची वई, त छा थींदो? अल्लाह ताला उनजो अजुर खे सिर्फ़ु ॿीणो नाहे कंदो, अल्लाह ताला उनजो अजुर डबल कंदो आहे, ॾहुणो ॾींदो आहे, 70 हिसा अल्लाह ताला उनजो अजुर ॾींदो आहे। त यादि रहणु खपे त इहे असांजा मुस्लमान, असांजा ॿाहिरि, असांजा मुस्लिम अला वारा इलाइक़े वारा हे अक्सर देरि कनि था। ॾिसो तव्हांजो नुक़सानु मूंखे नज़र अचे थो, इन करे मां ॻाल्हि थो कयां त जुमे जे ख़ुतबे में पहुची वञो, लास्ट में जंहिं टाइम मां अरबी जो ख़ुतबो पढ़ां थो इन में वेहिजी वञो। अच्छा, काफ़ी बंदा वेहनि था, उन वेहण में बि ग़लती आहे, उन वेहण में ग़लती आहे। ॾिसो ग़लती जो घरु आहे, कॾहिं कॾहिं मुजीब रहमान बयानु कंदो मां ग़लती करे वेंदो आहियां, मां कॾहिं कॾहिं कंहिं दोस्तनि सां ॻाल्हाईंदो उन में मां ग़लती करे वेंदो आहियां, छाजे करे? मां इंसानु आहियां, मांखां ग़लती थी सघंदी, त जीअं मांखां ग़लती थींदी न, सेम तव्हां खां बि सभिनी खां ईअं ग़लती थींदी आहे। उहा कहिड़ी ग़लती? हिकिड़ा बंदा आया जुमे जे ख़ुतबे में वेठा चुप करे, ख़ुतबो जीअं शुरू थियो अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु, हे दोस्त वेठो आहे, हिनखे हथु लॻो पियो आहे, ॾे हल जुमे नमाज़ खां पोइ काॾे हलूं, क्रिकेट जी तयारी आहे न, होॾे हलूं था। पोइ मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, अच्छा पैसा मोकिली मां ॾे, दुकान ते केरु वेठो आहे, कारोबार ते केरु आहे, अधो घर में किथे हुयो, हे ख़ुतबो हले थो। हे ॻाल्हि हक़ीक़त आहे, कंहिंखे इंसर्ट टारगेट मां नथो बनायां, कोई चए त साईं मां कंहिंखे टारगेट, अल्लाह जो कसम तव्हांखे टारगेट मां नथो बनायां, मां ॾिसां थो तव्हांजो अमाल ज़ाया थो थिए, तव्हांजी हक़ीक़त ज़िम्मेवारी निकिरे थी। जॾहिं इमाम बीठो ख़ुतबे लाइ, फ़रिश्ता छा था कनि? फ़रिश्ता जुमे जे ॾींहुं अचनि था, मस्जिद जी दरवाज़े ते बीहनि था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तवील हदीस आहे, तमामु वॾी हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमायो जुमे जे ॾींहुं जे नमाज़ जे टाइम खां पहिरियां फ़रिश्ता अचनि था, मस्जिद जे दरवाज़े ते बीहनि था, तव्हांजे इंसान जे इस्तक़बाल लाइ लिखनि था मुजीब रहमान आयो आमलनामे जे अंदरि, मुजीब रहमान सभ खां पहिरियां मस्जिद जे अंदरि एंट्री कई, इन खां बाद में लिखियूं, इन खां बाद में मोज़िन निसार साहिबु मस्जिद में आयो, मोज़िन निसार साहिबु मस्जिद में आयो, इब्राहिम मस्तूई साहिबु मस्जिद में आयो, हाफ़िज़ सिकंदर साहिबु मस्जिद में आयो, फ़िलाणो असांजो जमायती फ़िलाणो बंदो मस्जिद में आयो। सभिनी बंदनि जा फ़रिश्ता नाला मस्जिद जी गेट में लिखनि था ऐं इस्तक़बाल में बीठा आहिनि।
आख़िरी में हदीस जो नतीजो निकितो। अल्लाह जन फरमायो इहे फ़रिश्ता कहिड़े टाइम लहनि था? जंहिं टाइम आज़ान थिए थी ऐं ख़ुतबे ते इमाम बीहे थो, फ़रिश्तनि खे बि हया थो थिए। फ़रिश्ता बि ताज़ीम में पंहिंजा बुक बंदि करे, अमलनामे वारा बंदि करे ऐं अची करे वेही था रहनि ऐं इमाम जो ख़ुतबो था ॿुधनि त हीअ अलाह ताला जी हमद सना थी हली। फ़रिश्ता कोई बंदो चवनि साईं ॻाल्हि हे साफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हदीस थो ॿुधायां तव्हांखे त ख़ुतबे टाइम फ़रिश्ता बि लही था अचनि ऐं इंतिहाई अदब सां, इंतिहाई एतिराम सां फ़रिश्ता ॿुधनि था ख़ुतबो, अदब सां एतिराम सां। त पोइ असांखे तव्हांखे अदब करणु खपे न खपे? त कंहिं क़िस्म जो कोई बि ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। को बंदो ख़शड़ करे थो, हालांकि उनखे बि न आहे रोकणो, भले उहो पंहिंजो पाण ॼाणे। तव्हां अगरि ॻाल्हाईंदो त वरी तव्हां सां गॾु ॿ टे ॿिया बि ॻाल्हाईंदा। ख़ुतबो शुरू थी वियो त बिल्कुलु सनाटो करिणो आहे। त इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।